माया किशोर स्वर्ण इसरानी सिंधी नॉलेज ते तव्हांजो स्वागत आहे। अॼु जे बुलेटिन में तव्हांखे ॾेखारींदुसि भगवान झूलेलाल जयंती। त जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो सिंधी नॉलेज। शाम जो भगवान झूलेलाल जी भव्य शोभा यात्रा पूरे मथुरा शहर में निकारी ऐं हिन में सिंधी जनरल पंचायत जी जेकी भूमिका रही उहा घणी सुठी रही ऐं हर कोई पदाधिकारी ऐं उन जा सदस्य हिन पूरे शोभा यात्रा में उत्साह सां गॾु भागीदारी वरिती ऐं हिन प्रकार पूरे शहर भर में आयोलाल झूलेलाल जो जयकारो रहियो ऐं सभिनी हिन चेटीचंड जे पर्व जी ख़ुशी में पंहिंजी दुकानूं बंदि रखियूं ऐं पंहिंजे घर में ॾीया ॿारिया। चमकन मेले में तुझे रास्ता था चमकन ये तो लगे या प्यारी अच्छी भाई मेले में तुझे जो तू चमकन हर को मानो खुशियों में चमके। मथुरा जे होली गेट का शुरू थी हीअ झूलेलाल शोभा यात्रा खां पहिरीं मथुरा जे अप्सरा पैलेस में सिंधी जनरल पंचायत जे पारां घणेई सुठा सुहिणा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कया विया। लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल